नाज़िन ख़बर वांखे ॾियूं पिया त कंदकोट में पुलिस एहलकार पारां आपघात जी कोशिश कई वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल मीरानी। जी ग़ुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही कंदाकोट वेझो जेको आहे बी सेक्शन थाणे जो पुलिस एहलकार आहे अली मोहम्मद दाणी उन घरेलू परेशानी सबबि पाण मथां पिस्तूल जो फायर करे आपघात करण जी कोशिश कई आहे, जंहिंखे जेको आहे हिन वक़्तु ज़ख़्मी हालत में कंदाकोट जी सिविल अस्पताल जेको आहे उनखे मुंतक़िल कयो वियो आहे ऐं हिनखे जेको आहे फौरी तौर ते हिन वक़्तु तिबी इमदाद जेकी आहे उहा हुते फराहम कई थी वञे। ऐं इन सिलसिले में जेको आहे ॿुधाए पियो वञे त इन पुलिस एहलकार जी जेको आहे हालत गंभीर जोगी आहे, जंहिंखे तिबी इमदाद खां पोइ उनखे ॿाहिरि अस्पताल जेको आहे उनखे मुंतक़िल कयो पियो वञे। ऐं इन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त ही पुलिस एहलकार जेको आहे त बी सेक्शन थाणे ते जेको आहे उहो मुक़ररु हुयो, जेको हुते ड्यूटी कंदो हो ऐं अॼु हुन जेको आहे त पाण मथां घरेलू परेशानी सबबि जेको आहे त पिस्टल जा फायर करे आपघात करण जी कोशिशि कई आहे। ऐं वधीक जेको आहे इन मामले जी असीं जांच करे रहिया आहियूं कि जेको वाक़ियो आहे उहो कहिड़ी नोयत जो आहे ऐं उनखां पोइ जेको आहे उहा कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे ग़ुलाम रसूल, अपडेट करण लाइ तव्हांजी महिरबानी।